हिक भर सां बेदर्दीअ सां क़तल थियल मक़तूल रहीम बख्श पुट इमाम बख्श जागीराणी जे क़तल जे वाक़े बैदि जवाबदार जेको आहे नवाबुद्दीन महर जा जेको वारसा हुआ उन्हनि जे तरफ़ां जेके चङा मुड़ुस विलायत शाह अनवर चाचड़ अनवर महर ऐं ॿिया जेके उहे मक़तूल जे वारसनि जे तॾे ते पहुता ऐं क़तल जो एतराफ़ कयो ऐं इहो पिणु ॿुधायो वारसनि खे त असां जेको आहे मुख्य जवाबदार जेको आहे क़तल केस जो नवाबुद्दीन महर उहो असां चक थाणे ते पेश कयो आहे। बाक़ी बि जेके जवाबदार हूंदा उहे असां जल्द जेके आहे नाला खोलाए ऐं उन्हनि खे पंहिंजो पुलिस हवाले कंदासीं। तव्हां सब्र कयो ऐं इंशाअल्लाह तव्हां सां हर क़िस्म जो सहकार कयो वेंदो। उनखां पोइ उनजे वारसनि उन्हनि खे चयो पहिरियों असांखे सभु जवाबदारनि जा नाला ॿुधायो, जंहिंखां पोइ असां केस दाख़िल कराईंदासीं ऐं क़ानूनी तौरु विढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह वधीक को गोड़ गमसान न थींदो। अचो त वधीक उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे त असां ॾियूं, असां चयोसीं जे तव्हां ॾियण आया आहियो त असांखे उहे माण्हू ॾे जेके हिन सां गॾु मलूस आहिनि। माण में मुंहिंजो हिक जो माण जो न हो, 4 आहिनि 5 आहिनि, इहे माण्हू असांखे ॾियो। असां वरी पाण में सलाह कंदासीं, बिरादर नंढा वॾा। असां पंहिंजे अमीर खे बि चयो आहे, वरी बि असां पंहिंजे अमीर खे हवालो कंदासीं। पोइ वरी असां सलाह करे तव्हांखे सुठी वर्दी ॾींदासीं। मेड़ आई असांजे, हुननि इतराफ़ कयो क़तल जो, त असांजो क़तल असां कयो आहे। तव्हांजे कयो आहे हिकिड़ो असां जवाबदार ॾिनो आहे, नवाबुद्दीन, उहो असां ॾिनो आहे। जे उहो ॾिनो अथव त ॿिया जवाबदार असांखे ॾियो। उन्हनि चयो त असां शाम ताईं तव्हांखे ॿिया जवाबदार बि ॾींदासीं। असांखे जवाबदार हक़ी ॾींदा, असांजी दिलि ठरंदी त असां तव्हांखे सुहिणी वर्दी ॾींदासीं। असां वरी अमीर सां बि ॻाल्हाईंदासीं, पंहिंजी बिरादरी बि असां पाण में सलाह सवाब करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खून जो जेको कातिल हो हिकिड़ो उहो ॾिनो अथनि जवाबदार साईं, पुलिस खे पेश कयो अथनि। पोइ असां चयो साईं जेके हक़ी हिन सां साण आहिनि उहे कातिल बि असांखे मिलनि त असांजी दिलि पोइ ठरंदी, पर उहे हक़ी मिलनि। हुननि चयो तव्हांखे शाम ताईं असां उहे कातिल बि पुलिस खे पेश कंदासीं। असांजो शाम ताईं पुलिस खे पेश कंदा। शाम ताईं पुलिस जी हुनजी बेनर्जी जी वरसी आहे। त गवर्नमेंट खे अपील आहे त असांजो इंसाफ़ थिए, जेके हक़ी कातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे पुलिस खे पेश कंदा, असां सां इंसाफ़ थिए। साईं केस दाख़िल अञा न थियो आहे ऐं असां पुलिस ॾे 2-3 दफ़ा विया आहियूं। कल्ह बि विया हुआसीं, राति मोटी आयासीं साईं। असांखे थुरियो ॾेई ऑफिसर मोटाए छॾियो त तव्हांखे वञो सुभाणे मारे अचिजो। असां चयो साईं असांजो कातिल आहे, जॾहिं खणी वियो आहे मुंहिंजो घरों फ़ोन ज़रिए खणी वियो त मुंहिंजो भाउ मारियो साईं, त उहो जवाबदार तव्हां मां खां एफ आई आर वठो न। तव्हां मां खां उहा एफ आई आर छो नथा वठो जेका मां लिखायां थो साईं? जेका मां लिखायां पियो उहा मां खां न पिया वठनि। हाणे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, अपील आहे, एस पी ताणी बि मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो इंसाफ़ थिए। उहे जवाबदार जेके हक़ी आहिनि मूंसां ज़ुल्म थियल आहे उहे पेश थियनि साईं शाम ताईं। पाण मने आहिनि तव्हांखे शाम ताईं उहे हक़ी जवाबदार असां पेश कंदासीं, पर पुलिस खे ॾींदासीं। चओ न, चओ अबे कातिल गिरफ़्तार थियनि, चओ ठीकु अथव। कहिड़ो मुतालबो आहे? जवाबदार गिरफ़्तार थियनि, जेके हक़ी आहिनि अबे जा, चओ जेके हक़ी आहिनि।